अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे असीं लोचूं लोह में, जेल डायरी, लेखक रशीद भट्टी। छापो पहिरियों, छापे जो साल 2014 ईस्वी। छपाईंदड़ माय पब्लिकेशन सखर सिंध। किस्त अरिड़हीं, छंछर 18 सेप्टेम्बर 1971 ईस्वी। अॼु जेल में मुकमिल मार्शल आहे। जेल जी इतलाह में अॼु सवाइ बोरची ऐं राशन वारनि जे कोई न निकितो आहे। जवाबदार बि के एकड़ ॿेकड़ निकिता आहिनि, जंहिंजी ज़रूरत आहे, न त सॼो जेल बंदि आहे। इस्पताल मां बि अॼु रुॻो सेठ पुनल, राशन मुंशी ऐं हिकु राधो निकितो आहे, न त ख़ैर। ॿिया सभु सुबुह खां लाकर बंदि आहिनि। मथियां मथे बंदि आहियूं, हेठियां हेठि बंदि। अधु कलाक खण लाइ ॿिनि पाणीअ वारनि खे पाणी भरण लाइ कढियो हुयाऊं। जमाल हिकु टीन भरे ॾिनो, जंहिंसां मथे तड़ करे नेरनि कयमि। 3 कलाक खनि वेही पढ़ियुमि। फ्रांक्श सैगान जो नओं किताबु आइमोज़ वियोस बरोलिन्स पढ़ी पूरो कयुमि। हींअर 12 खनि वॻा आहिनि, सो डायरी कढी वेठो आहियां। अॼु अख़बार बि मुश्किल नसीब थिए। रेडियो बि इस्पताल में कोन आहे। सम्झां थो सूमर ताईं ईअं वक़्तु काटणो पवंदो। झड़तीअ खां पोइ का जान छुटे न छुटे, न त पूरो पूरो काठ में आहियूं। सखर चावड़ीअ वारा ॾींहं था यादि अचनि, उहे बि गुज़री वेंदा। अॼु 18 सेप्टेम्बर आहे, मुंहिंजी शख़्सी ज़िंदगीअ जो हिकु ॿियो अहम ॾींहुं। अॼु मुंहिंजी शादीअ जी 15वीं सालगिरह आहे। 15 साल अॻु हिन ॾींहं ते निहायत तड़ तकड़ ऐं वठ पकड़ सां मुंहिंजी सकीना सां शादी थी हुई। शादी का मुंहिंजी मर्ज़ीअ ख़िलाफ़ु न हुई, पर उन वक़्तु मूं शादी करणु मुनासिबु न पेइजातो। सकीना मुंहिंजी सौट आहे। नंढे हूंदे खां हिकु घर में रहिया आहियूं। हूअ मूंखे वणंदी हुई। उन खां बि वधीक त उहा मुंहिंजे चाचीअ जी धीउ हुई, जंहिंजो मुंहिंजी ज़िंदगी ठाहिण में काफ़ी हथु ऐं साकार हुयो। पर मूं शादी ॿिनि सबबनि करे न पे करणु चाही। हिकु त चाचो मरहूम ताज़ो शहीद थियो हुयो, जुलाई 1956 ईस्वी, ऐं मां ऐं सकीना अञा उहो सदमो ई न सही सघिया हुआसीं। ऐं ॿियो त मां अञा पूरी रीति पंहिंजे पेरनि ते न बीठो हुउसि। सवाइ बाबा जे सभु मूंसां मुतफ़िक़ हुया, पर बाबा ज़िद ते बीठो हुयो। हिन जो चवणु हुयो त मुंहिंजे ज़िंदगीअ जे ओबाशन ऐं आवारा गर्दन जो उहो ई इलाजु हुयो। सो अॼोके ॾींहं ते 15 साल अॻु सादे नमूने सां मुंहिंजी शादी थी हुई। सखर जे पंहिंजे चइनी घरनि खां सवाइ ॿियो कंहिं ॻोठाणे माइट खे बि न सॾियो वियो, ऐं अहिड़ीअ रीति असां ॿई ता हयात शरई तौरु हिक ॿिए सां ॻंढिजी वियासीं। अॼु उन्हनि 15 सालनि ते सोचियां थो त सकीना जी हिमत ऐं वफ़ा खे साराइण खां सवाइ नथो रही सघां। मुंहिंजूं आवारगियूं, ओबाशियूं, अरडायूं, उहा सब्र ऐं हल्की मुर्क सां टारींदी सहंदी रही आहे। उहा मुंहिंजे सुभाउ ऐं मजबूरियुनि खां एतिरो वाक़ुफ़ु थी चुकी आहे, जो जेकॾहिं का साहेड़ी या माइटियाणी खेसि मुंहिंजी का शिकायत कंदे मुंहिंजे सुधारण लाइ चवंदी आहे, त उहा खेनि उहो ई जवाबु ॾींदी आहे जो हूंद मां ॾियां हा। शायदि उहो ई सबबु आहे जो हिन कॾहिं बि मूंखे मुंहिंजनि उन्हनि अफ़ालनि ते को हर्फ़ बि न चयो आहे। मां केॾो बि कावड़ियुसि, हिकु ॿ ॾींहं घर मुंहुं न कंदुसि, पर जे मोटी आयुसि त उहा सदाईं मुर्क सां मुंहिंजो इस्तक़बाल कंदी। घर में हिन कॾहिं बि मूंखे मुंहिंजी माली परेशानीअ या बदहालीअ जो अहसासु न ॾियारियो आहे। पैसो ॾिसंदी ऐं जे फालतू सम्झंदी त पंहिंजी कंहिं शइ सड़े जी ख़्वाहिश बि जेकर लफ़्ज़ सां कंदी। घर में वेठी हूंदी, ॿारनि सां ऐं मुंहिंजे लाइब्रेरीअ सां वेठी दिलि विंदराईंदी। काॾे घुमण घतण लाइ या फिल्म वग़ैरह ॾिसण लाइ बि चवांसि त पहिरियों कूड़ी न कंदी, पर उन न मां संदसि मर्ज़ी सम्झी वेंदो आहियां। कॾहिं कॾहिं संदसि उन ॾुख सुख वारे साथ ऐं चइदानीअ ते सोचे सोचे गुमान थींदो अथमि त मंझसि कंहिं असांजे वॾे राजपूत औरत जी आत्मा जूण मटाए आई आहे। मज़हबी ऐं मुल्की माहौल में नंढे खां वॾी थिए जे बावजूद बि संदसि दीन धर्म पते वर्ताव पते पूॼा रहियो आहे। मुंहिंजे मज़हबी नज़रनि ते हिन कॾहिं बि कुझु कुझु न आहे, पर जेको सो जिते किथे वसार उन्हनि जो बचाव कंदी रही आहे। मुंहिंजी बि संदसि मज़हबी मामलनि में दस्तअंदाज़ी कॾहिं न रही आहे। हींअर खेसि काफ़ी मुताले मज़हब जे बारे में आज़ादु ख़्याल ऐं फ़राख़ दिलि करे छॾियो आहे। मंझंदि घणे भाङे हिमत ऐं बेबाकी बि पैदा थी आहे। मुंहिंजे ऐं पंहिंजे बचाव में बाबा ऐं बदर ताईं बि बहस तकरार करे वेंदी आहे। जंहिं हालत में मां खेसि छॾे जेल आयो हुउमि, तंहिं मूंखे ॾाढो परेशान करे छॾियो हुयो।
पर हिन हिम्मत ऐं दिलि जमोईअ सां जो उन हालत में मुंहुं ॾिनो सो संदसि कामयाबु तजुर्बो आहे। उहो सही माना में हिकु बाहिम्मत जीवन साथी ऐं बाहौसला कामरेड साबित थी आहे। संदसि उन हिम्मत मुंहिंजे घर जी ॻणती घणे भाङे घटाए छॾी आहे। जेल में बि उहा मुंहिंजी काफ़ी सार संभाल लहंदी रहे थी। हफ़्ते ॾेढ का न का पसंदि जी शइ मोकिलियो ॾिए। सोचियां थो त ॿाहिरि निकिरण ते खेसि केतिरी न ख़ुशी थींदी। ॾुखु रुॻो उहो अथमि त पाण विसारण सां गॾोगॾु हुनखे विसारे वेठो आहियां। पंहिंजे सुख लाइ त कुझु न कयो अथमि, पर हुन वीचारीअ खे बि को ख़ासि सुख ऐं ख़ुशी जंहिंजी हिन दौर ऐं माहौल में हर औरत खे ख़्वाहिश हूंदी आहे न ॾेई सघियो आहियां। खेसि बि सुठनि सुठनि क़ीमती कपिड़नि ऐं गहनि जी ख़्वाहिश हूंदी। उहा औरत जी फितरत आहे, पर मूं संदसि उन ख़्वाहिश ॾे कॾहिं तवजो न ॾिनो आहे। उन करे सोचियां थो त असां पाण खे आदर्शी ऐं उसूल परस सॾाईंदड़ बि अवल दर्जे जा ख़ुदिगर्ज़ आहियूं। आदर्श ऐं उसूल जे कढ लॻी असां पंहिंजी ज़हनी तस्कीन त हासिलु करियूं था, पर ॿारनि बचनि खे सफ़ा विसारियो छॾियूं। उन्हनि जे सुख ऐं सहज खे पंहिंजे आदर्श ऐं उसूल परस्तीअ जी लज़त ते क़ुर्बान था करे छॾियूं। उहा ख़ुदिगर्ज़ी न आहे त ॿियो छा आहे। मां आदर्शी ऐं उसूल जी कढ लॻी घर ॿार जो ख़्यालु न कयो। जेल बि आयुमि त मुसरत महसूसु कयमि ऐं उहो न सोचियो अथमि त पोयां सकीना ऐं ॿारनि सां छा वयो वापिरियो हूंदो। हिननि जी दिलि ते छा वही हूंदी। हिननि खे केतिरो न ॾुख ऐं ॾोलाउ पतो हूंदो। ख़ैरु उहो हिकु अलॻि बहस तलब मौज़ू आहे। उन ते मां घणो डिघो पिटणो नथो चाहियां ऐं उन जो फ़ैसिलो एतिरे ते ई पढ़ंदड़नि ते थो छॾियां त हू नीत पत कनि। हींअर भतो तयारु थियो पियो आहे ऐं हंडी वाल सॾीनि था त भतो थो वाई थिए, सो बाक़ी शाम या राति। हींअर शाम जा 7 थिया आहिनि ऐं मां वेही डायरी लिखणु वेठो आहियां। शादीअ जूं घड़ियूं यादि करे हिकु ॿी ॻाल्हि बि यादि अची वई अथमि। ॻाल्हि अहिड़ी आहे जो शायदि की पढ़ंदड़ खिली बि वियनि, के मूं ते छो छंडणु शुरू कनि त अहिड़ो तहिड़ो सॾाए थो मादा परस्त ऐं ॻाल्हियूं थो करे अहिड़ियूं। पर सचपच त मां बि अञा उन ते सोचे कंहिं नतीजे ते न पहुची सघियो आहियां त उन ॻाल्हि जो इंसानी ऐं तबई कहिड़ी साइंस सां तालुक़ु आहे। घणियुनि फ़रसूदीअ ऐं कीन जहिड़ियुनि बकवास ॻाल्हियुनि जीअं अॻकथी ऐं नहूसत में मुंहिंजो वेसाह बिल्कुलु न आहे। पर ज़िंदगीअ में 3 दफ़ा अहिड़ा इतफ़ाक़ ऐं वाक़िया थिया आहिनि जन मूंखे हैरान ऐं वाइड़ो करे छॾियो। मूंखे पंहिंजी शादीअ जे वक़्तु ऐं ॾींहं जी ख़बर ई उन ॾींहुं शादीअ खां 5-6 कलाक अॻु पई हुई। हिकु ॾींहुं अॻु मां कनि दोस्तनि सां ख़ैरपुर में वेठो हुउसि। उताक ते हिकु जोगी फ़क़ीर आयो। पाण खे नजूमी सॾाए असांजा हथ ॾिसण जी आछ ॾेखारियईं। सभिनी दोस्तनि वारे वारे सां हथ पे ॾेखारिया, पर मां हर भेरे लवाईंदो रहियुसि छो जो मां उनखे बकवास ऐं ठगी सम्झंदो हुउसि। पर आख़िर में सभिनी जे ज़ोर ते मूंखे हथु ॾेखारियो। हिन ॿियूं त घणियूं ई माज़ीअ जूं ॻाल्हियूं कयूं जन खे मां धुको सम्झी टारींदो रहियुसि। मूंखे अवेसाहो ॾिसी जोगी खिली पियो। आख़िर में हथु छॾे चयईं, खिली थो, पर असां बि कन फाड़ कापड़ी आहियूं। सुभाणे ताईं मुंहिंजी सच कूड़ जी सुध पइजी वेंदई। कीअं? मूं पुछुसि। सुभाणे तुंहिंजे ज़िंदगीअ जो हिकु अहम वाक़ियो थींदो। हिन बुचको कुल्हे में विझंदे चयो ऐं निकितो हलियो वियो। ऐं ॿिए ॾींहुं मुंहिंजी शादी थी वई। अहिड़ा ई ॿिया वाक़िया बि यादि आया अथमि, साॻे सां ज़िक्र करे थो छॾियां। अगस्त 1966 ईस्वी में मां ऐं अयाज़ वेकेशन दौरान थर जे सैर ते निकिता हुआसीं। असां सां गॾु इब्राहिम जोयो ऐं जमाल अबड़ो बि हुया। नंगर पार्कर हुजूं जो असांखे सुध पई त नंगर पार्कर जे भरिसां रेबाड़नि जे ॻोठ में हिकु महाराज थो रहे जो इल्म नजूम जो माहिर आहे। अक्सर वॾा लीडर ऐं सियासतदान खां जनम पत्रियूं कढाईंदा आहिनि। खोड़ो काज़ी ऐं ॿिया असीं रेबाड़नि जे हुस्न ऐं सूंहं ॾिसण लाइ उन ॻोठ वियासीं। मोटंदे रस्ते ते उहो महाराज मिली वियो। असां तफ़रीह ख़ातिर खेसि हथ ॾेखारियासीं। हिन घणियूं ई ॻाल्हियूं ॿुधायूं जे पूरियूं थियूं, पर हुयूं सभु गुज़िरियल समय जूं। असां हिन खे मुस्तक़बिल बाबति ॿुधाइण लाइ कुझु चयो। हिन मुंहिंजो ऐं अयाज़ जो सॼो नालो पुछियो, ॼम जो ॾींहुं ऐं तारीख़ पुछी ऐं चयो त सुभाणे डाक बंगले ते अची असांखे ॿुधाईंदो। असांखे ॿुधायो त असीं सुबुह जो साझर वञण वारा आहियूं। हिन असांखां एड्रेस वरिती ऐं चयो त सुभाणे हू ख़त रस्ते सभु अहवाल असांखे सखर वारी एड्रेस ते मोकिले ॾींदो। मोकिलाइण महिल हिन चयो त तव्हां हिकु ख़्वाहिश हींअर दिलि में कयो, मां उन बाबति बि तव्हांखे ॿुधाईंदुसि। मूं दिलि में चयो त 1 यूनिट टुटंदो। इतफ़ाक़ सां अयाज़ बि साॻी ख़्वाहिश कई। असां हफ़्तो खनि वधीक घुमी फिरी घर मोटियासीं त महाराज जो ख़त अॻु ई पियो हुयो।
हिन ॿियनि ॻाल्हियुनि सां गॾु उहो बि ॿुधायो त तव्हांजी दिलि जी मुराद पूरी थियण में अञा 4 साल आहिनि, पर ॾुखिया ॾींहं अञा 6 साल खनि अथव। सो ॾिसूं पिया 70 में 1 यूनिट टुटो ऐं असां अञा जेलनि में आहियूं। महाराज जो ख़त अञा असां वटि हथीको आहे। हिकु ॿियो ताज़ो वाक़ियो यादि आयो अथमि। गुज़िरियल साल जी ॻाल्हि आहे, शायदि नवंबर जो महीनो हुयो। असां साध ॿेले पिकनिक ते वियल हुआसीं। मां, सकीना, शायदि हरनाई, दादी लाज, मिसिस श्याम ऐं उन जा ॿार। साध ॿेले में उन ॾींहुं मूंखे ज्योति बि नज़र अची वई। मां लवाए लवाए हुन सां मिलियुमि ऐं पासा वठी चकर ॾियणु लॻासीं। शींहं वारे चबूतरे में असांखे हिकु जोगी फ़क़ीर वेठल नज़र आयो, जो ढारा ऐं नक्शा कढियो वेठो हुयो। असांखे हथ ॾेखारिया। हिन हथ ॾिसी अवल त ख़तरनाक ॻाल्हि कई, तव्हांजा नाता ऐं सुबंध पाप जा नाता आहिनि। ज्योति खिलियो, मूं वरंदी ॾिनसि। पाप पुछो जो झगड़ो धर्म में आहे, प्यार ऐं प्रीत में पुण्य ते पुण्य हूंदो आहे। हुन संसार में पाप जो को वास्तो न आहे बाबा। धर्म में अवल ऐं उत्तम आहे। माया मोह मूर्खपणु आहे ऐं कम देव जी पूॼा पाप आहे। माया संसार आहे, संसार में सभु कुझु आहे। संसार प्यार सां पूरो थो थिए। प्रीत धर्म खां महान ऐं उत्तम आहे। तूं अॻिना जी ॻाल्हि कर। मूं चयसि, अॻिते सभु अंधकार आहे। अॻियूं साल तोते ॾुखियो अचिणो आहे। जोगीअ चयो, कीअं? मूंखां बि ज्योतिअ खां गॾु निकितो। कष्ट कशाला ॾिसणा पवंदई, हिन चयो, ऐं जेल में अची मां उन जोगीअ खे अॼु यादि थो करियां। उहा ई ॻाल्हि ज्योतिअ बि हिकु ॾींहुं यादि ॾियारी हुई। हिन लिखियो हुयो त उहा कीअं पीर साध ॿेले वई हुई, पर उहो कई भेरा साध ॿेले वई हुई, पर उहो जोगी खेसि वरी न टकिरियो आहे, जो उन खां पुछे कॾहिं था कष्ट कशाला पूरा थियनि। अॼु मंझंदि खां पोइ अमलदार बदिली थियो। हिन मथियूं दर खोलियो, थोरो हेठि घुमी घती मास्तर वारनि सां कचहरियूं करे दिलि जो बार ऐं मुंझ लाथी हथ में हिन ॿाहिरियूं दर खोले थोरो देरि लाइ बाग़ में घुमण ऐं तड़कण जी बि मोकल ॾिनी। पर मुंझ अञा अथमि। अख़बार मिली अथमि, न रेडियो ते ख़बरूं ॿुधियूं अथमि, ऐं न ई अयाज़ सां का ॻाल्हि ॿोल थी सघी आहे। शायदि 2 ॾींहं ॿिया बि ईअं ॿुसाहट में गुज़रनि। आचर 9 सेप्टेम्बर 1971 ईस्वी। राति जो देरि ताईं वेठे जेल जे हालतुनि ते ॻाल्हायोसीं। सूमर जा सूर पे सुझा। असांजो अंदाज़ो हुयो त जे सुभाणे अॼु ताईं चोरनि कुझु न कयो त सूमर ॾींहुं पुलिस जी मदद सां झड़ती थी त वॾो फ़साद थींदो ऐं लाश ट्रकुनि ते खॼंदा। सुबुह सां सुजाग थियासीं त बि साॻी चुपचाप हुई। 6:30 बजे अमलदार आयो। रुगो मुंशीअ खे ॿाहिरि कढियाई त अस्पताल जो खीरु वठी मूंखे हेठि घुराए न रुगो तड़ लाइ ॿाहिरि कढियाई, पर ख़ुशख़बरी ॿुधायई त माड़ीअ ऐं बी क्लास मां मूं लाइ काल्ह ऐं अॼु जूं अख़बारूं बि खणी आयो हुयो। तड़ कयूं अख़बारूं खयूं आयुमि। नेरनि करे अख़बारूं पढ़ियमि। 2 ॾींहंनि में के ख़ासि ख़बरूं कोन हुयूं। नेप वारनि कसूरी ऐं मीर अली बख़्श टालपुर घुर कई हुई त सिंध जे सियासी कैदियुनि खे बि माफ़ु कयो वञे। गवर्नर सखर में सहाफ़ियुनि खे ॿुधायो त सियासी नज़रबंदियुनि जे सवाल ते ग़ौर थी रहियो आहे। साॻी बेरब्त ऐं बेमानी ॻाल्हि अख़बार पूरी करे मियां जो किताबु पढ़णु वेठुसि। अञा 2-3 सिफ़ा ई कोन पढ़ियमि त हुल थी वियो। उथी विरांडे ताईं पुगमि त सीटियूं वॼणु शुरू थियूं। ॾिठोसीं त अमलदार ऐं पुलिस वारा लठियूं डंडा फिटा कयूं, चकरनि जूं भितियूं टपियूं, पेर कुल्हनि ते रखी भॼंदा पिए विया। कढ चोर बि भितियूं टपी पे निकिता। चोर जेल वञी चुका हुआ। नारा ऐं हुकरा हुया। कुल्फनि जे भॼण जा ठकाव हुया ऐं वॾी आवाज़ सां सायरन घू घू ख़तरे जो इतला ॾेई रहियो हुयो। हिकु चोर अछे चकर वारी भित टपी अस्पताल वारे पासे खां अची हुन चकर जी ईदगाह वारे डिवीज़न जे दर जो कुल्फ ॿाहिरां भॻो। झट में चोरनि जो अंबो डंडा ऐं सोटा खणी निकितो ऐं हिकिड़ा अस्पताल ॾे ऐं ॿिया बोरची ऐं कारे चकर ॾे भॻा। चोरनि जे अॻवान चयो, अस्पताल खे नुक़सानु नाहे ॾियणो, न ई कंहिंजी शइ खे भञणो आहे। रुगो चोर खोलियो। अॼु अॻु में ॻाल्हियूं कंदासीं। 15 मिंटनि में सॼो जेल खुली चुको हो। सिपाही भॼी वञी माड़ीअ ते पुॻा ऐं जेल ते चोरनि जो पूरो कब्ज़ो थी वियो। सुप्रीडेंट पुलिस खे मोटाए जेल मोकिलियो। चई पघार हराम न कयो। चोरनि खे ख़दशो थी पियो त सुभाणे जेल वारा पुलिस ऐं फ़ौज जी मदद सां झड़ती कंदा ऐं जे थोरी टिणमिण थी त झगड़ो थींदो ऐं खून ख़राबी थींदी। जेल वारनि बि ॾाढी ज़्यादती कई हुई। 2 ॾींहं खां हिननि जवाबदारनि खे बि बंदि कयो। उन करे चोर सभु मुखालफ़तूं छॾे हिकु थी विया।
जेल भॼण जी शुरूआति अछे चकर जे 10हीं बैरक मां थी, जिते अमलदार जॾहिं खिड़की साफ़ कराइण लाइ भंगीअ खे वठी अंदरि आयो त चोरनि खे चयो त हिकु चोर खे ॿाहिरि कढे जो पाणी खणी अचे। ॻाल्हि वाजिबी हुई, असां वटि ॾींहं में 2 दफ़ा पाणी भरिबो हुयो, त बि कलाकनि जा कलाक उञ मरंदा हुआसीं। अमलदार न रुॻो हिननि जी ॻाल्हि न मञी, पर खेनि घटि वधि ॻाल्हाए चयो त सुभाणे हिननि जी ख़बर पवंदी। चोर त अॻे ई भरिया वेठा हुआ, सो 2 डंडा हणी उन खे त उते ई केराए विधाऊं ऐं बैरक जो तालो भञी ॿाहिरि निकिता। पोइ त याली थी वई। अवामी बग़ावत जो नज़ारो मूं जेल में ॾिठो, अहिड़ो अॻु कॾहिं न ॾिठो हुअमि। चोर क़ुर खणी निकिता ऐं बैरक में चोरनि खे पाण में उन ते ठाह कराए ताला भञी कढंदा विया। अधु मुने कलाक खां पोइ ऑफिसर अंदरि आया, ॻाल्हियूं शुरू थियूं। हिननि जो मनसूबो नाकाम वियो। चोर वरी बंदि थियण लाइ मरण मराइण खां सवाइ तयारु न हुया। हिननि जो चवणु हुयो त जन चोरनि चांडीअ खे धकाया हुया, उन्हनि खे खोली बंदि कयो वञे हा, पर सॼे जेल खे छो 3 ॾींहं उहा सज़ा मिली। DC बि अची वियो। सुप्रिटेंडेंट अंदरि सूबेदार जे ऑफिस में आयो। चोरनि जा वॾा मुड़ुस घुराया विया। ॻाल्हियूं थियूं। शाम जो 3 बजे खनि फ़ैसिलो थी वियो। चोरनि सॼी ज़िमेदारी जेलरनि ऐं डिप्टीअ ते हईं त हू ॿाहिरां अची खेनि दड़का ॾींदा हुया। चोरनि बि फ़ैसिलो कयो त मरणो त हूअं ई आहे, सो मुड़ुस थी छो न मरूं। अक्सर पिटियल ऐं अॻुवाण अहिड़ा आहिनि जन खे 100 साल सज़ा आहे, सो तन लाइ मौत ऐं हयाती हिकु ॻाल्हि आहे। फ़ैसिलो उहो थियो त चोर आज़ादु थींदा, झड़ती न थींदी। जन चोरनि ख़मीस ॾींहुं जहिड़ो कयो हुयो, तन खे पहिरीं बंदि कयो वियो। छोरा छोरा चुतूं गैरत में झलियल। ग़ुलाम हैदर सोलंगी बि खून में झलियल B क्लास वारो जन ते झगड़ो आहे। से पार्टीअ मां कढिया वेंदा ऐं चोर ठीको पूरो कंदा ऐं टोटल वक़्त ते कराईंदा। बाक़ी सुबुह वारे वाक़े जी सुप्रिटेंडेंट जांच कंदो। जे अमलदार जो ॾोह आहे त उन जा धक आया विया, जे चोरनि जो ॾोह आहे त उन्हनि खे सज़ा मिलंदी। ठाह थियो, शादमाना थिया, रिकॉर्डिंग शुरू थी ऐं चोर नचंदा टपंदा नारा हणंदा पंहिंजी पंहिंजी डिवीज़न ॾांहुं विया। काल्ह सॼो ॾींहुं ऐं अॼु शाम ताईं मूंखे बि ॾाढी तकलीफ़ आई। मानी सुठी न मिलियमि, न डबल आई न गोश्त, अधु कची अधु पकी तनूरी मानी हीटर ते गरम करे खाधमि, सो पेट में सूर थी पियो। घुमण जो बि मौक़ो कोन मिलंदो हुयो। शाम जो जेल आज़ादु थियो त मां बि तड़ करे B क्लास निकितुसि। अयाज़ ॾाढो उॿाणको ऐं बोर वेठो हो। जेल जे मामलनि ते बहस कयोसीं। अयाज़ ॿुधायो त अनीस सां हू मिलियो हुयो, जंहिं खेसि ॿुधायो त काल्ह वकील गवर्नर सां मिलिया हुया, जंहिं खेनि चयो हो 3 तारीख़ ताईं सियासी नज़रबंदियुनि ऐं क़ैदियुनि बाबति फ़ैसिलो कंदो, पर खेनि ख़ातिरी कान ॾियारियईं। सो पंहिंजो निकिरण बि नसीबनि ते आहे। काल्ह इहा रेडियो ते तक़रीर कई हुई त हू दस्तूर जो मुसवदो अवाम आॾो पेश करे उन ते राया 90 ॾींहंनि 3 महीननि अंदरि घुराईंदो। तंहिंजी माना त हू इहो मामिलो बि वञी 72 जी शुरूअ ताईं पुॻो। सो सम्झिजे थो त सज़ा पूरी काटे पोइ ई निकिरबो। अॼु शाम आकाशवाणी ख़बर ॾिनी त हिंदुस्तान जयप्रकाश नारायण जी सॾ ते 25 मुल्कनि जी इंटरनेशनल ब्रिगेड बांग्लादेश लाइ ठाही वई आहे। उन्हनि मुल्कनि जी नुमाइंदनि उन में शिरकत कई ऐं हिसे वठण जो फ़ैसिलो कयो। अयाज़ ॿुधायो त काल्ह यहया जो लहजो बि हीसियल ऐं मुअल हुयो। अचकज़ई बि भुट्टे सां मिलियो आहे। शायदि भुट्टो बलोचनि ऐं पठाननि खे एतमाद में वठी अवामी हलचल हलाए। हिन महिल कुझु नथो चई सघिजे। BBC बि ईअं थी चए। हींअर वरी चोरनि में हुलियो आहे त हिननि सां वेसाघाती थी आहे ऐं सुभाणे सुबुह जो पुलिस जे मदद सां झड़ती थींदी। चोर उहा ॻाल्हि कॾहिं बि बर्दाश्त न कंदा त को पुलिस जेल में अचे, सो ज़रूरु उन हालत में झेड़ो थींदो। बाक़ी जे सुप्रिटेंडेंट पाण झड़ती वरिती त ख़ैरु थी वेंदो, न त चइनी जेलरनि ते चोर भरिया वेठा आहिनि। क़िस्मत सां सोलंगी अॼुकल्ह मोकल ते आहे। सूमरु 20 सेप्टेंबर 1971 ईस्वी। अॼु सुबुह जो 7 ताईं जेल खुलण जी सीटी न वॻी। इस्पताल में चोरनि खे इंतज़ार में कावड़ थी पई त शायदि जेल वारा वेसाघाती करे विया ऐं अॼु पुलिस जी मदद सां झड़ती कराईंदा। ओचितो हेठि रस्तनि ऐं चकर में डिप्टी ऐं जेलर अमलदार सां घुमंदा नज़र आया। सम्झोसीं त जे अधु कलाक खन में टोटल क्लियर जी सीटी न लॻी ऐं जेल न खुलियो त काल्ह खां वधीक हंगामो थींदो ऐं पोइ जेल जो अलाह मालिक, पर 15 मिंटनि खन में विसल वॻो ऐं जेल खुलियो। अॼु 11 ताईं पढ़ी अच्छे चकर वारे हजाम खाने हलियो वियुसि। वार काफ़ी वधी विया हुया। वारी अचण ताईं वेठे चोरनि सां कचहरियूं कयमि। जहिड़े फ़साद जा हाल अहिवाल वरितमि, पतो पियो त वञी टुटण खां पोइ ई चोरनि में ॿधी आहे।
ऐं हीउ टियों नंबर फ़साद हिन जेल में आहे। उनजो सबबु हिननि उहो ॿुधायो त अॻु पंजाब ऐं सरहद जा चोर बि हिते पार्टियुनि में ईंदा हुआ। उहे असां सां साथ न ॾींदा हुआ, जंहिं करे पिया सूमर ख़ान जा ज़ुल्म सहंदा हुआसीं। को मुड़ुसु माण्हू हिमथ ॿधंदो हुयो त ॿिया साथ न ॾींदा हुआ, पर उहे चोर विया त सभु सिंधी थियासीं त बग़ावत कईसीं ऐं कामयाबु थियासीं। हजम को अहिड़ो अवामी टकरियो जो चयोमांसि त वार एतिरा नंढा करे जो फणी अची सघे। हिन ग़लति सम्झो ऐं वार फणीअ जे साइज़ सां कटींदो वियो। वार ठही पूरा थियमि त आईने में शकिल ॾिसी खिल अची वियमि। हिकु सूत बि वार न बचिया हुया, सो मथो ईअं ई पियो हुयो ॼण रिढ जी उन लथी हुजे। हजाम खाने में मास्तर चिठी मोकिली त कावड़ माफ़ु करियो ऐं किताब अची खणी वञो, पर कावड़ अञा बदस्तूर हुई, सो कोन वियोमांसि। इस्पताल मोटी आयुमि त डॉक्टर काज़ी अची चुको हुयो। हुन सां वेठे हाल अहिवाल ॾींदे चयाईं त ॿियो त सभु कमु थी चुको आहे, पर वञणु ॾुखियो आहे। छो? चयाईं त मिलिट्री इंटेलिजेंस सर्विस क्लियरेंस सर्टिफिकेट नथी ॾिए। माहौल अहिड़ो आहे जो सम्झिजे थो त 20 खनि सिंधी आहियूं, उन्हनि मां शायदि हिकु बि मुश्किल सां वञी सघनि। उहे बंगालियुनि खां पोइ ॿिए नंबर ते शकी निगाहनि सां सिंधियुनि खे ॾिसनि था। अॼु जी अख़बारुनि में का ख़ासि ख़बर उमेद अफ़ज़ा कान हुई। यहिया वरी आइन बाबति वज़ाहत कई। नूरुल अमीन भुट्टे ऐं अचकज़ईअ जे सदर सां मुलाक़ात बाबति सुध हुई, पर भुट्टे का बि रायज़नी करण खां इनकार कयो। हिन चयो त सभु ॻाल्हि 23 तारीख़ पंहिंजी कोइटा वारी मीटिंग में कंदो। अॼु रेडियो ते ख़बर हुई त इलेक्शन कमीशन बंगाल में क़ौमी सूबाई असैम्बलियुनि जे ज़मीनी चूंडुनि जो प्रोग्राम ज़ाहिर कयो आहे, जंहिं हिसाब सां नवंबर जे आख़िर में चूंडूं थींदियूं ऐं चइनि हदुनि में रोज़ थी हफ़्ते खन में ख़तमु थी वेंदियूं। ॾिसिजे ईअं थो त हू सिंध पंजाब वग़ैरह में बि का हथ ठोकी लीग जमायत वज़ारत वारी हुकूमत क़ाइमु कंदा। पख्तून ऐं बलोच बि अञा चुप कयो वेठा आहिनि। हींअर सिंध जी क़िस्मत जो दारोमदार भुट्टे जे लाहे अमल ते आहे। जे हू मुड़सी करे ऐं पंजाब खे बि साण करे अवाम दोस्त ऐं सोशलिस्ट अंसर को बिलो करे त हीअ हराम थींदा, न त आहिस्ते आहिस्ते पंहिंजा पेर पुख़्ता कंदा वेंदा। मुजीब जे केस जो फ़ैसिलो बि हफ़्ते खन में थी वेंदो। टियों ॾींहुं वकील सखर में गवर्नर सां मिलिया। अयाज़ मुतालिक़ ॻाल्हायाऊंसि जीअं अख़बार जंग में हुयो। ख़ानगी तौरु ख़बर पई त हिन सियासी नज़रबंदियुनि लाइ 30 तारीख़ ताईं फ़ैसिले करण जो ॿुधायो। ॾिसूं त छा थो थिए। मूं बाबति बि का ॻाल्हि ॿोल थी या न, उनजो को पतो अञा कोन थो पवे। का मुलाक़ात या कादिर अचे त ख़बर पइजी वेंदी, न त घटि में घटि 3 ताईं त सोघा आहियूं। शाम जो शाह जी जिन अचणी हुई। 6 बजे संतरी आयो। उन चयो त गेट ते झड़ती सख़्तु आहे, सो न आणींदुमि, ऐं सुबुह वारी ड्यूटीअ ते साझरी आणींदुमि। अॼु अयाज़ बि ॾाढो मलूल हुयो ऐं मां बि ॻणती उहा न हुई त असां जेल में आहियूं, पर ॾुख उहो हुयो त ॿाहिरि सिंध में चुप थी चुकी आहे। घणो करे जितां किथां कार वारा ऐं हिमत भरिया ऐं तहरीक खे हलाईंदड़ माण्हू झलिजी जेलनि में वञी चुका आहिनि ऐं पोयां को ॿूटो नथो भरे। उन करे फ़िलहालु हिन वक़्तु असांजी सज़ा या नज़रबंदी को मक़सदु पूरो नथी करे ऐं ख़्वामख़्वा पिया जेलनि में सड़ूं। अॼु राति जो बोरचीअ वारो सलीम वरी इस्पताल में डिटेन थी आयो आहे। हीअ उन्हनि चोरनि मां आहे जे ख़ैरपुर जेल वारे फांसी घाट मां भॻा हुया। घाट में कुल 16 चोर हुया, जन मां 14 भॼी विया। 15 माड़ीअ खां ई मोटी आयो ऐं 16 सलीम खोलीअ मां ई न निकितो। उन करे हिन खे सरकार माफ़ी ॾेई फाहीअ तां लाहे उमिरि क़ैद या जनब ॾिनो। हीउ सोराह जे पासे ख़ैरपुर में रहंदो आहे। हिन 14 कैदियुनि जे भॼण जी रुदाद ॿुधाई। चोरनि गिह जे दॿे में रिवाल्वर घुरायो। अमलदार खे चयऊं त क़ुरान खणी ॾे। हू क़ुरान खणी शीखुनि में अंदरि टपाइण लॻो त हिकु चोर हथ खां झले सोघो कयुसि ऐं ॿिए पिस्तौल ॾेखारे दर खोलण लाइ चयुसि। हिन दर खोलियो, खेसि ॿधी अंदरि फिटो कयो वियो ऐं उन जा कपिड़ा हिकु चोर पाता। ॿाहिरि ॿिए खे बि ॿधी उन जा कपिड़ा लाहे ॿिए चोर पाता। माड़ीअ ते पहुची हिननि हथियारनि ते कब्ज़ो कयो। राइफलूं खणी हिननि दर खोलियो। हिकु पंहिंजो माण्हू शक में जो पुलिस वर्दी पातल हुयो मारे 13 ॼणा जेल मां ॿाहिरि निकिरी भॻा। पुलिस जा कपिड़ा सभिनी कया। शाम ताईं जेल जी भरिसां जूअर में लिकिया रहिया। राति जो उतां उथी निकिता। साल बि गुम हुया।
के मुक़ाबले में मारिजी विया, के पोइ फांसीअ ते चढ़िया। उन्हनि मां कनि त शादियूं वञी कयूं ऐं ॿारनि जा पीउ थिया। 2 अञा रूपोश आहिनि। अॼु शाम ख़बर पई त काल्ह डिस्ट्रिक्ट जेल जे चोरनि बग़ावत कई आहे ऐं अञा ताईं चोर बंदि न थी सघिया आहिनि। जेल जे चोरनि जो कब्ज़ो आहे। झगड़ो सूमर खान तां थियो। हिकु चोर जो सूमर सां हिन जेल मां तकरार हुयो। हितां छुटी हू वरी फाथो ऐं कचो थी स्पेशल ते वियो। उते सूमर वरी पर कढणु शुरू कया हुया। उन चांडीअ 2-3 ॿिया ठाहे सूमर खान ते हमिलो कयो। खेसि काफ़ी चाकूअ जा ज़ख़म रसिया ऐं हाणे इस्पताल दाख़िल आहे। जेल ते अञा चोरनि जो कब्ज़ो आहे ऐं बंदि नथा थियनि। ॾिसिजे थो त सूमर खान जी मिड़ई उतरी आहे। हाणे शायदि रिटायर करे वञी घर वेहे। सेंटर जा कैदी सूमर खान जी धकजण ते ख़ुशि आहिनि। चवनि था त असांजे चोर भाइरनि मारियोसीं, माना असां मारियोसीं। बिरोही ऐं कुते वारी ॻाल्हि था ॿुधाइनि। कंहिं बिरोहीअ खे जेल ते कुते खाधो। सिंध में आयो त हिकु कुतो अकेलो ऐं सुतल हथ अची वियुसि। सो हणी कुहाड़ी कमु लाहे रखियाईंसि। माण्हू पुछियुसि त छो? चयाईं मूंखे हिन खाधो। अड़े तूं आहीं जेल तां हाणी, हिन कीअं खाधोई? चयईं जेल वारो या सिंध वारो, मिड़ई कुतो कुते जो भाउ हूंदो। सो चोर चोर जो भाउ सेंटर खां बची वियो त स्पेशल वारनि पलव वरितुसि। अंगारो 21 सेप्टेंबर 1971 ईस्वी। अॼु मजबूरन डॉक्टर कुरैशीअ वटि हिकु मरीज़ जी शिकायत करणी पई। टेलरिंग वारो मीर मोहम्मद 5-6 ॾींहंनि खां मूं वारे वार्ड में आयल आहे। इंतिहाई बदफ़ालो, कुद्धो ऐं हमजिन्स परस्त आहे। इस्पताल में चकर मां छोरा घुराए पियो, चुमी चटकंदो हुयो। राति जो बि सफ़ाई ऐं पाणीअ वारनि सां 1 बजे ताईं धमा चोकड़ी लाहियूं साकी खानो पियो हलाईंदो हुयो। 2 ॾींहं सम्झायोमांसि, न मुड़ियो। अॼु नेठि डॉक्टर खे चई खेसि डिस्चार्ज करायमि। अयाज़ वटि अख़बारूं पढ़ियमि त माड़ीअ तां मुलाक़ात जो माण्हू आयो। अख़बारुनि में का ख़बर कान हुई। रुगो हिकु ख़बर ख़ासि हुई त पीपल्स पार्टीअ जे ज़रियनि मां पतो पियो हुयो त हिन महीने जे आख़िर ताईं सिंध में बि सिविल गवर्नर मुक़ररु थी वेंदो, जो घणो करे चौधरी नज़ीर अहमद हूंदो। अजनबन ऐं सईद मुलाक़ात ते आया हुया। खेनि घुर्बल सामान ऐं कम जी लिस्ट ॾिनी। हिननि घर बार जो हाल अहवाल ॾिनो। बाबा बिरोहीअ जे वसीले ऐं शराकत सां गवर्नर सां मिलियो हुयो। हिन खे बिरोहीअ सॼी पोज़ीशन खां वाक़िफ़ु कयो, जंहिं बाबा खे दरख़्वास्त ॾियण लाइ चयो ऐं वेंदे बि हिन खे दिलजाए ॾींदो वियो त इंसाफ़ थींदो। मेजर यूसुफ बि उते हुयो। हिन बि मूं लाइ हमदर्दीअ सां ॻाल्हायो। ॾिसिजे त छा थो वञी मामिलो बीहे। सईद ॿुधायो त राति तनवीर ऐं शौकत घर वारनि समेत आया हुया ऐं चई विया त असां 1-2 ॾींहंनि में भुट्टे सां मिलण वेंदासीं। अॼु घरां चांवर, मानी, घरवारी ऐं पलो तरिजी आयो। को 2-2.5 महीननि खां पोइ अॼु घर जी मानी खाधमि। सभिनी हंडीवालनि गॾु खाधीसीं। मुलाक़ात करे हिननि खे गेट ते छॾण वियुमि त अयाज़ ऐं कादर मिलिया। कादर को मुलाक़ात लाइ आयो हुयो, पर मां खेसि जेल में मिली न सघियुसि, सो मोटियो पियो वियो। तड़तकड़ में हाल अहवाल ॾिनाई। गवर्नर जी मुलाक़ात में शमसुद्दीन शाह त कुझु न ॻाल्हायो। आगा बदर पंहिंजी नमूने मुड़सी ॾेखारी। हसन मियां गवर्नर खे चयो त कोटा सिस्टम गिरफ़्तारीअ लाइ रखियो अथव छा? अयाज़ जन त कुझु न कयो आहे। जन कयो आहे तन खे त छॾियव, बाक़ी हिननि खे छो नथा छॾियो? हफ़ीज़ पीरजादे खे को गवर्नर सखर मिलण लाइ घुरायो हो। उन बि असां ॿिन्हिनि लाइ मुड़सीअ सां ॻाल्हायो। ॿाहिरि निकितो त सरदार DC ऐं ततहीर DSP CID मिली वियसि। ॿिन्हिनि खे ॾाढो दॿायाई। ततहीर त अवल शुतपुत करे हलणु लॻो, पर पोइ हफ़ीज़ चयसि त मूं पाण अखियुनि सां तुंहिंजूं कूड़ियूं रिपोर्टूं रशीद ऐं अयाज़ ख़िलाफ़ु ॾिठियूं आहिनि। ख़बरदार जे अॻियां ईअं कयो अथव। पंहिंजे पीउ सरदार खे बि ॿुधाए त उन जा अफ़ाल असांखां ॻुझा न आहिनि। सभिनी खां हिसाब किताब वठी रहंदासीं। असांखे हीणो न सम्झो। गवर्नर सां मुलाक़ातुनि जे उन्हनि ॻाल्हियुनि मां को उमेद ऐं आस जो किरणो त नज़र अचे थो। जे न त बि जेल में त हूअं ई आहियूं। हाणे त ज़रे घटि घर करे विया आहियूं। जे हफ़्तो खनि कुझु न थियो त बाक़ी रहियल सहियल टपड़ टाड़ी बि घुराए पकी कैंप हणंदासीं। अॼु शाम जो बि रेडियो ते का अहम ख़ासि ख़बर कान हुई। शाम जी जिन बि सिमगल न थी सघी। अॼु अयाज़ सां दारा ते ॻाल्हि ॿोल थी। दारा ऐं औरंगज़ेब जे किरदारनि ते पे ॻाल्हायोसीं, जो अयाज़ बहस खे तारीख़ी रुख खां फेरे फ़लसफ़े ॾांहुं वठी वियो। मां उन नतीजे ते पहुतो आहियां त मई पुॼाणा अबदियत में ॿई हिकु थी था वञनि, हरामी हुजे या हलाली।
मए पुॼाणा ॿई तारीख़ में ईअं ई हिक जहिड़ा यादि था कया वञनि। मां पाण ईअं थो सम्झां। मूं चयो, हिन दुनिया में नेकी ऐं बदी, ज़ालिम ऐं मज़लूम ॿई पंहिंजी पंहिंजी जाइ ते अहम ऐं ज़रूरी आहिनि। ॿई साॻी हैसियत रखनि था। ज़ालिम बि मरे थो ऐं मज़लूम बि मरे थो, पर मई पुॼाणा तारीख़ में ॿई हिक ॿिए जेतिरो ई अहम किरदारु अदा कनि था। औरंगज़ेब ईअं न हुजे हा त दारा पैदा न थिए हा। जनरल डायर जी जलियांवाला बाग जो कोर्स न कराए हा त हिंदुस्तान आज़ादु न थिए हा। जे 1 यूनिट न ठहे हा ऐं सिंधियुनि ते ज़ुल्म न थिए हा त असांजी क़ौमी तहरीक एतिरो जल्द जनम न वठे हा। ॿिन्ही पासनि जो किरदारु अहम ऐं ज़रूरी थो थिए। शाह जे लफ़्ज़नि में अयाज़ चयो, कान्हे कड़ाई चिकियुनि जे चेत करे। मूं रेडियो क़ाबिल लॻाई छत थिया हुया ऐं ख़बरूं ॿुधणियूं हुयूं। का अहम ख़बर न हुई। 5 मिंट आला हज़रत हमायूनी ज़ाहिर शाह जी मदाह हुई ऐं 5 मिंट अफ़गानी मेवनि जी काश्त ऐं रवानगी वापार जूं ख़बरूं हुयूं। पोइ बि सम्झ में नथो अचे। अयाद बहस जारी रखियो त इंसान एॾो सूर ऐं सख़्तियूं हक़ जे राह में ज़ालिम ख़िलाफ़ु लड़ंदे छो थो सहे। जॾहिं अबदियत में ॿई हिकु था थी वञनि त पोइ छो तूं मां तकलीफ़ूं सहूं। असांखे उन लाइ कहिड़ी आथत या जवाज़ आहे। उहो सभु असीं सभु कुझु पंहिंजे भले लाइ, क़ौम जे छुटकारे लाइ, समाज जे सुधारे लाइ करे रहिया आहियूं। मूं चयुसि, छा उहा आथत ऐं जवाज़ काफ़ी न आहे त असीं सभु पाण में गॾिजी इज्तिमाही नमूने सोचे अमल करे इज्तिमाही भले लाइ जाखोड़ करे रहिया आहियूं। ईअं बराबरि आहे। अयाज़ चयो त असांजी सोच ऐं अमल में इज्तिमाहियत आहे, पर जॾहिं सूर ऐं तकलीफ़ जो सुवाल थो अचे त इनफ़रादियत वरी बि मथां ई थी पवे। असांजे ॾुखनि ऐं ॾुलावनि में किथे इज्तिमाहियत आहे। जेल में तूं ऐं मां पिया आहियूं, सॼी क़ौम कोन आई आहे। जेल में मुदे जो बुख़ार तोखे आयो हुयो, मरी मरी तूं बचियो हुएं, ॿियो को तोसां गॾु कोन पियमो। सुबुह जी नेरनि लाइ पट खूह तोसां मसइलो आहे, ॿियनि सां कोन आहे। तूं मां जेल जूं तकलीफ़ूं इनफ़रादी तौरु सही रहिया आहियूं, न कि इज्तिमाही तौरु। सो उहा आथत कूड़ी ऐं खोखली आहे। जे तूं ऐं मां उहो कमु न कयूं हा त को गाॾो बीही न रहंदो। ज़मानो ऐं हलचल हलंदा रहंदा, तूं मां न त के ॿिया असांजी जाइ वठंदा। पोइ पाण छो था उहे सूर ऐं सख़्तियूं सहूं। हिकु त इनफ़रादी तौरु असांजे अना खे तस्कीन थी मिले, मूं वरंदी ॾिनी। ॿियो त पाण खे उहा तस्कीन बि काफ़ी आथत ऐं जवाज़ आहे त असांजे सूरनि ऐं सख़्तियुनि सबबि असांजे ईंदड़ नस्ल खे कुझु न कुझु मिलंदो। उहो बि जवाबु न आहे। अयाज़ चयो, उहो बि इज्तिमाहियत वारी सोच सां वास्तो रखे थो। सवाल आहे त असांजी इनफ़रादी सख़्तियुनि सहण जी माना छा आहे। उहा बेमाना आहे। जॾहिं त अॻिते हली अबदियत में ज़ालिम ऐं मज़लूम हिकु थी था वञनि त पोइ असां ही सभु कुझु छो था सहूं। छो? वॾो सवाल जी निशानी आहे। वॾी सवाल जी निशानी आहे। तो वारो इनफ़रादी आथत या जवाज़ वारो जवाब बि उन सवाल जी इख़लाक़ी वराणी आहे। फ़लसफ़ियाना जवाबु उन वॾी छो जो मूंखे अञा किथां कोन मिलियो आहे, सवाइ हिक जे। कम्युनिस्ट थ्योरी ऑन डिटर्मिनेशन मक़सदियत जे बारे में तुंहिंजो छा ख़्यालु आहे। मूं चयुसि, उन में असांखे उहो जवाबु नथो मिले त असीं ईअं छो था करियूं। सभु कुझु बेमानी हूंदे बि असीं छो था सूर सख़्तियूं सहूं। छा उहो जवाबु ठीकु न आहे त असां ईअं करण लाइ ॿधियलु आहियूं। असांखे ईअं करिणो आहे। असांजो ईअं करणु हिकु क़िस्म जो मुक़दरु आहे। असां लाइ ॿी का बि वाह या चाह कान आहे। तोखे शाइरी करणी थी पवे, मूंखे लिखणो थो पवे। असीं ईअं करण लाइ हिकु क़िस्म जा मजबूर आहियूं। तुंहिंजी वॾीअ छो जो जवाबु उहो बि थी सघे थो। कंहिं हद ताईं अयाज़ चयो, उहो थी सघे थो, पर उन हूंदे बि उहो असांजो अमल बेमानी मां बामानी नथो थिए। उन फ़लसफ़ियाना जवाब लाइ मूं पंहिंजे ड्रामे दोदे सूमरे जे मौत में कुझु रोशनी विझण जी कोशिशि कई आहे, पर उहो बि मूं लाइ बाइस इत्मीनान न आहे। उन अमल ऐं पीड़ाउनि में तॾहिं ई माना अची सघे थी जॾहिं असां जूण मटाइण जे उसूल में एतबार करियूं, जंहिंमें हिकु सैकड़ो सच हुअण जो बि यकीन न आहे। उन सां ई असांखे उहे सहण में सूर बामानी लॻंदा। रूह या आत्मा वरी कंहिं वजूद में अची असांजे सूरनि ऐं सख़्तियुनि जो भोग माणे सघंदा ऐं उहे बामानी लॻंदा। उहो ई त सवाल आनी त उन टिकसाल में एतबार कीअं अचे।
हुन करे उहा वरंदी या जवाब बि साइंसी या हक़ीक़त पसंदीअ वारो न आहे ऐं साॻियो ई कूड़ो ऐं खोखलो आथत वारो नमूनो आहे। टुटल जो सिग्नल लॻो त मां उथियुसि। अयाज़ बि इस्पताल ताईं छॾण लाइ गॾु उथियो। वॾेरे जी वाड़ीअ मां तूरियूं पटे कोट मां ॿाहिरि निकितासीं त 5 मिंट खनि अयाज़ भाॼियुनि ऐं रध पचाव ते ॻाल्हाईंदो रहियो। हलंदे हलंदे ओचितो बीठो ऐं चयाईं, हयातीअ में कॾहिं इबादत करे कंहिं लाइ ॿाॾाई हुई? केई भेरा मूं वरंदी ॾिनी। 18 सालनि जी उमिरि ताईं मूं रियाज़त ऐं इबादत वारी ज़िंदगी घारी आहे। उन्हनि दुआनि मां कुझु वरी बि सही? अयाज़ पुछियो। कॾहिं बि न, मूं जवाबु ॾिनो। तॾहिं त ख़्यालनि ऐं नज़रुनि में फेरो आयो। मूं बि ईअं महसूसु ऐं तजुर्बो कयो आहे। अयाज़ चयो। बाक़ी माण्हू कीअं चवंदा आहिनि त असांजी दुआ पूरी थी या थींदी? कॾहिं कॾहिं त इतफ़ाक़ थींदो हूंदो, मूं चयो। ॿियो त अक्सर करे हू फ़रेब नज़र ऐं ख़ाम ख़यालीअ जो शिकार हूंदा आहिनि ऐं अहिड़े ई नमूने पाण खे आथत ॾींदा आहिनि। उन बारे में भगवंती चरण वर्मा जो किताबु चित्रलेखा पढ़ी ॾिस। हिन किताब में बि ॾोह ऐं सवाब जो सिलसिलो सम्झायो वियो आहे, पर क़ौम जी बेहूदगियुनि जी बि चङी पाड़ पटी आहे। उन में हिकु बाब फ़रेब नज़र ते आहे। अनातोल फ्रांस जे ताईस खां बि वधीक, अयाज़ चयो। मूं वटि चित्रलेखा उर्दूअ में आहे। उहे ॿई बकवास आहिनि। अनातोल फ्रांस ताईं मज़हबी पस मंज़र में लिखियो आहे, पर चित्रलेखा ॿी शइ आहे, उर्दू तर्जुमे में कटियल आहे। भगवंती चरण वर्मा खे पढ़णो अथी त हिंदी या अंग्रेज़ीअ में पढ़ी ॾिस, मूं चयो। तो बि तर्जुमो कयो आहे न? अयाज़ पुछियो। हाओ, मूं हिंदीअ तां तर्जुमो कयो आहे। अंग्रेज़ी बि आहे, पढ़ाईंदो मां, मूं चयुसि। भला ॿुध त, अयाज़ सवाल कयो। इंतिहाई ना उमीदीअ बेवसीअ में पंहिंजे अहसास कमज़ोरीअ जी हालत में तूं छा कंदो या सोचींदो आहीं? मां त सोचींदो आहियां जेको मुक़दर। मूं ईअं कॾहिं बि नाहे सोचियो, मूं चयुसि। मां उन वक़्तु उहो सोचे पाण खे उभारींदो आहियां, आथत ॾींदो आहियां त आख़िर सोभ पंहिंजी थींदी। असांजा कशाला अजाया न थींदा। पर जे अञा बि दिलि न वधंदी अथमि त दुश्मन खे 2-3 मसालेदार गारियूं ॾेई दिलि जो ॿार हल्को कंदो आहियां। इंसान अजीब आहे, अयाज़ चयो। तुंहिंजी सोच हिमथाईंदड़ ऐं सही आहे। उहो ई सबबु आहे जो तोखां अञा टहक न विसरिया आहिनि। ईअं आहे यार, मूं चयुसि। मूं तोखे फांसीअ वारे जो तजुर्बो न ॿुधायो हो। कॾहिं निमाज़ी त कॾहिं इनकारी हुयो। सॼो दारोमदार सोच ऐं सम्झ ते आहे।